नमस्कार। सभिनी शागिर्दनि खे नए सत्र में दाख़िल थियण जूं वाधायूं ऐं शुभकामनाऊं त जल्द खां जल्द विश्व महामारी कोरोना जी बीमारीअ जो ख़ात्मो थिए ऐं तव्हां जल्द पंहिंजे क्लासनि में अची रूबरू ज्ञान हासिल करियो। पर जेसिताईं ही कठिन दौर आहे तेसिताईं तव्हां पंहिंजे घरनि में सुरक्षित हुजो, सुखी हुजो। तव्हांखे घर वेठे ऑनलाइन क्लासनि ज़रिए या सामाजिक मीडिया ज़रिए तव्हांजा क्लास वरिता वेंदा। तव्हांजी सहूलियत लाइ यूट्यूब ते कॉलेज पारां हिकु चैनल खोलियो वियो आहे जंहिं तां तव्हां सभिनी खे पंहिंजे सब्जेक्ट सां तालुक़ु रखंदड़ सभई व्याख्यान ॾिसी सघंदा। हिन जो लिंक पिणु तव्हांखे ॾिनो वियो आहे ऐं तव्हांजे क्लास जो हिकु व्हाट्सएप ग्रुप पिणु क्रिएट कयो वियो आहे। उमेद त तव्हां हिन मेथड सां तमामु घणो फ़ाइदो पराईंदा ऐं ज्ञान हासिल कंदा। त अचो त ॾिसूं सभ खां पहिरीं तव्हांजी क्लास जो पाठ्यक्रम MDS यूनिवर्सिटी जे पारां जेको रिथियल आहे उहो कहिड़ो आहे। BA पार्ट 3 में बि तव्हांजा कुल 2 पेपर जीअं BA पार्ट 2 में तव्हांजा थी आहिनि, BA पार्ट 1 में तव्हांजा थींदा आहिनि, ओड़ो साॻियो ई पैटर्न BA पार्ट 3 में बि रखियल आहे। 100 मार्कुनि जा 2 पेपर थींदा जेके हिन रीति आहिनि। सिलेबस तव्हां ॾिसी सघो था त पहिरियों जेको प्रश्न पत्र आहे उहो आहे, उनजो नालो आहे गद्य पद्य ऐं रैपिड रीडर, यानी प्रोस पोइट्री ऐं रैपिड रीडर, नसर नज़्म ऐं रैपिड रीडर। हिन जी जेका पहिरीं इकाई थींदी उन में ही किताब रखियल आहे सिंधु नदी, जेको उनजो संपादक आहे मोतीलाल जोतवाणी आहे। हिन में 2 पार्ट थींदा। त पद्य भाग मां हिकु सुवालु पुछियो वेंदो 10 मार्कुनि जो। पद्य भाग माना कविताऊं जेके हिन में ॾिनल आहिनि उन्हनि मां हिकु सुवालु 10 मार्कुनि जो पुछियो वेंदो ऐं गद्य भाग मां यानी नसर मां 2 व्याख्याऊं यानी 2 हवाला तव्हां खां पुछा वेंदा। अहिड़ी तरह सां हीअ इकाई जेका आहे 20 मार्कुनि जी थींदी। ॿी इकाई जेकी आहे उहा आहे सिंधु नदी। गद्य भाग मां उन मां 2 प्रश्न तव्हांखां 3 ॾिना वेंदा, उन मां के बि तव्हांखे 2 सुवाल करणा पवंदा। 10 मार्कुनि जा सुवाल तव्हांखे ॾिना हूंदा, उन मां 20 मार्कुनि जा तव्हांखे पुटअप करणा पवंदा। माना 10 मार्कुनि जा सिंधु नदीअ जी जेका ॿी इकाई आहे किताब मां उन मां पुछा वेंदा। ऐं टी इकाई जेका आहे उहा आहे पद्य भाग। जेको तव्हांजो किताबु आहे उहो सचल सरमस्त जो चूंड कलाम रखियल आहे, उन में कल्याण आडवाणी जो आहे। पर अरबी सिंधीअ में जेको सचल सरमस्त जो चूंड कलाम आहे उहो हिकु तमामु घणो गुटको आहे हिकु, पर उन मां तव्हांजूं सिलेक्टेड 10 कविताऊं रखियल आहिनि, कलाम रखियल आहिनि जेके हिन सिलेबस में दर्शाया विया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त कुल 10 कविताऊं आहिनि, पहिरीं, ॿीं, टीं, 5, 7, 11, 12, 14, 15 ऐं 19। पर इहो त थियो तव्हांजो मतिलबु अरबी सिंधीअ जे किताब अनुसार, पर राजस्थान सिंधी अकाडमीअ हिन मां इहे 10 ई जेके कविताऊं कढी करे तव्हांखे हिकु किताब तव्हांजे सुविधा जे लाइ छपारायो देवनागरीअ में। उन में 10 ई जेके आहिनि, जीअं हिन में पहिरियों आहे ख़ुदशनासी, मैखाने जी मौज, जोगी ऐं सारंग ऐं मोहब्बत ऐं मोहब्बती, श्लोक जो पैगाम, नूरी तमाची, सुहिणी सीर में ऐं मूमल जा विलाप। इहे 10 ई जेके कलाम आहिनि उहे तव्हांजे हिन किताब में छपियल आहिनि ऐं तव्हांजी सुविधा खे ॾिसी असां इहो देवनागरीअ में किताब पिणु छपारायो आहे जेको तव्हांखे पिणु हथनि में मिली सघे थो ऐं तव्हां उन खे हासिल करे उन मां पढ़ी सघो था। ऐं हिन किताब मां ही किताब जेको आहे 3 इकाईअ में जेको सचल सरमस्त चूंड कलाम रखियल आहे उहो 20 मार्कुनि जो आहे। सेम ई पैटर्न आहे। 5 मार्कुनि जो हिकु नंढो सुवालु ईंदो, 5 मार्कुनि जी हिकु व्याख्या ईंदी ऐं 10 मार्कुनि जो निबंधात्मक क्वेश्चन वॾे में क्वेश्चन ईंदो। त अहिड़ी तरह सां हीअ 20 मार्कुनि जो 3 इकाईअ में सचल सरमस्त जो चूंड कलाम किताब रखियल आहे, इहा 20 मार्कुनि में कवर करे थी। चौथी इकाई जेका आहे उहा आहे पद्य भाग जी लतीफ़ीलात, जेको शाह लतीफ़ जा हिन में सुर आयल आहिनि, फतेह चंद वासवाणीअ जो लिखियल आहे। इन में जेके 4 सुर तव्हांजा रखियल आहिनि उहे आहिनि सुर सामुंडी, सुर उमर मारवी,
सुर लीला चनेसर ऐं सुर देसी। इन में पिणु साॻे पैटर्न वांगुरु 5 मार्कुनि जो हवालो ईंदो, 5 मार्कुनि जो नंढो सुवालु ईंदो ऐं 10 मार्कुनि जो हिकु वॾो सुवालु ईंदो। ऑप्शन उहो ई थींदो, 2 नंढा सुवाल ईंदा, 2 व्याख्याऊं ईंदियूं ऐं 2 वॾा सुवाल हूंदा। त तव्हांखे हिकु हिकु पुटअप करिणो पवंदो, हिकु हिकु तव्हांखे करिणो पवंदो। अहिड़ी तरह सां 20 मार्कुनि जी इहा चौथी इकाई बि आहे। ऐं 5हीं इकाई जेका आहे पाछा किताबु तव्हांजो रखियलु आहे सुंदर अगनाणीअ जो। उहो आहे हिकु रैपिड रीडर। हिन मां कॉमन सुवाल जीअं तव्हांजो सेकेंड ईयर में ममता जो मौत किताबु रखियलु हो रैपिड रीडर जे रूप में। तव्हांखां का बि हिकु कहाणीअ जो सार पुछियो वेंदो हो, कंहिं उन जी समालोचना कई वेंदी हुई, उन जी तनक़ीद कई वेंदी हुई, उन जो सार लिखियो वेंदो हो, या उन जी अदबी कथ कई, ओख डोख छंड साण। अहिड़ी तरह सां सेम ही जेको आहे पाछा किताबु रखियलु आहे, इन में तव्हांजा नंढा नंढा नाटक लिखियलु आहिनि। इन्हनि नाटकनि मां बि सेम इन मां का व्याख्या कान ईंदी, नंढो सुवालु कान ईंदो, पर 20 मार्कुनि जो जेको आहे उहो तव्हांजो वॾो सुवालु ईंदो। पैटर्न उहो ई थींदो, साहित्य कथ कयो पाछा किताब जी, पाछा किताब में किरदारनि जो चरित्र चित्रण चिटो, साहित्य जे उसूलनि जे आधार ते पाछा किताब जी अदबी कथ करियो, पाछा किताब जी ओख डोख करियो या छंड छाण करियो। अहिड़ी तरह सां इहो तव्हांजो 5हीं इकाईअ जो जेको आहे पाछा किताबु कवर करे थो। त कुल मिलाए करे BA पार्ट 3 जे फस्ट पेपर में तव्हांखे 4 किताब पढ़णा पवंदा। हिकु सिंधु नदी जेको मज़मूननि जो किताबु आहे ऐं उन में 10 मार्कुनि जूं कविताऊं रखियल आहिनि। ॿियों किताबु जेको आहे उहो आहे सचल सरमस जो चूंड कलाम। टियों किताबु जेको आहे उहो आहे लतीफ़ी लात ऐं चौथों किताबु जेको आहे उहो पाछा। इहे चारई किताब असां वटि अवेलेबल आहिनि, पाण वटि अवेलेबल आहिनि, पाण उन्हनि खे सवलाईअ सां पढ़ी सघूं था। हिन BA पार्ट 3 जो जेको सेकेंड पेपर आहे उन जो नालो आहे प्रतिनिधि लेखक निबंध संक्षिप्तीकरण ऐं विस्तृतीकरण। माना हिनखे असां सिंधीअ में चऊं त प्रतिनिधि लेखक। पहिरीं जीअं सेकेंड ईयर में तव्हां शाह सामी सचल कवि पढ़ी आया, अहिड़ी तरह असांजा हिन में लेखक रखियल आहिनि। निबंध कंहिं बि करंट टॉपिक ते तव्हांजो निबंध अची सघे थो। संक्षिप्तीकरण माना का बि हिकु जेका आहे मतिलबु पैसेज ॾिनो वेंदो, उन जो सिरो लिखिणो पवंदो, सार लिखिणो पवंदो, अंडरलाइन कयल अखरनि जी माना ॾियणी पवंदी। संक्षिप्तीकरण त तव्हां पहिरियों बि कंदा आया आहियो ऐं हिन में बि काई दिक़त कोन थींदी। ऐं विस्तृतीकरण इहा हिकु नई ॻाल्हि आहे। विस्तृतीकरण मां का बि हिकु तव्हांखे पोइम ॾिनी वेंदी या नंढी का कहावत ॾेई वेंदी, पोइ इस्तलाह ॾिनो वेंदो, उन जो तव्हांखे विस्तृतीकरण करिणो आहे। त अहिड़ी तरह सां द्वितीय प्रश्न पत्र खे बि 5 इकाइनि में विरहायल आहे। प्रतिनिधि लेखक जेके रखियल आहिनि उहे 3 इकाइनि में रखियल आहिनि। पहिरीं इकाईअ में आहे कौड़ोमल चंदनमल खिलनाणी, लालचंद अमरनोमल जुगत्याणी। इहे 2 लेखक फस्ट इकाईअ में रखियल आहिनि। पैटर्न साॻियो आहे सेकेंड ईयर वारो, 5 मार्कुनि जो नंढो सुवालु, 15 मार्कुनि जो वॾो सुवालु। अहिड़ी तरह सां सेकेंड जेका इकाई आहे उहा आहे पोपटी हीरानंदाणी ऐं होचंद मूलचंद गुरबख्शाणी। इहे 2 राइटर्स हिन में रखियल आहिनि। नंढो सुवालु 5 मार्कुनि जो ऐं वॾो सुवालु 15 मार्कुनि जो। टी इकाई जेका आहे उन में ईश्वर चंद्र ऐं गोविंद माली रखियल आहे। 5 मार्कुनि जो नंढो सुवालु, 15 मार्कुनि जो वॾो सुवालु तव्हां उन मां कवर करे सघो था। ऐं चौथी इकाई जेका आहे उहा आहे निबंध। निबंध तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो, कंहिं बि करंट टॉपिक ते तव्हांजो निबंध अची सघे थो। जीअं त स्वच्छता अभियान आहे, कंप्यूटर आहे, विज्ञान मां फ़ाइदा नुक़सान आहिनि। अहिड़ी तरह सां जेके अॼु ताईं को नई ॻाल्हि त आहे कान, 20 मार्कुनि जो। पर असां निबंध खे ध्यान में रखी करे उन जी पॉइंट्स खे, जीअं शुरूआति सुठी हुअणु खपे, उन जी अंत सुठी हुअणु खपे ऐं उन जी जेका विषय वस्तु आहे उहा तमामु सुठी हुअणु घुरिजे। त BA पार्ट 3 जे स्टैंडर्ड जे हिसाब सां तव्हां खां निबंध पुछिया वेंदा। के 4 निबंध या 5 निबंध ॾिना वेंदा, उन्हनि मां तव्हांखे को बि हिकु निबंध 500 मार्कुनि जे अंदरि करिणो पवंदो। 5हीं इकाई जेका आहे उहा आहे संक्षिप्तीकरण। संक्षिप्तीकरण जीअं को बि अपठित गद्यांश हूंदो, उन मां सिरो ऐं सार ऐं उन मां विच विच मां सुवाल तव्हां खां पुछिया वेंदा। इहो थींदो 10 मार्कुनि जो। विस्तृतीकरण माना का बि पोइम, जीअं सच त बीठो नच, है न। ऐं ॿियो आहे ठूठ बगी साहेड़ी बगी, आहा ग़रीबा केर ख़ुदाई। का बि जंहिंजे सिंधीअ में पाण चवणियूं चवंदा आहियूं न, हिकु चवणी या
का बि 2 लाइनूं तव्हांजूं पोइट्री जूं ॾिनियूं वेंदियूं उनखे विस्तार करे करे तव्हांखे करिणो पवंदो, त इहो 10 मार्कुनि जो विस्तृतीकरण बि थींदो। हिन जे लाइ तव्हांजे पढ़ण जे लाइ जेकी सहूलियत जे लाइ किताब ॾिना विया आहिनि, संदर्भ किताब ॾिना विया आहिनि, उहे हिन रीति आहिनि। तव्हां इन्हनि मां ज्ञान वठी करे रेफरेंस बुक जे रूप में तव्हां यूज़ करे सघो था। जीअं त हिन में सिंधी साहित्य जो इतिहास M.K. जेतले जो, सिंधी नसर जी तारीख़ M.U. मलकाणी जी, लालचंद अमर ॾिनमल M.K. जेतले जो, डॉक्टर मतिलबु ही जेके तव्हांजा राइटर्स लॻे न उन ते हिकु हिकु ते तव्हांजा पूरा किताब निकितल आहिनि। तव्हां लाइब्रेरी में वञो, ज्ञान हासिलु कयो, हिकु हिकु किताब ॻोल्हियो, हिकु हिकु जेको लेखक आहे उन जी शख़्सियत पढ़ो, जीवनियूं पढ़ो, उन जो साहित्य में योगदान पढ़ो, तमामु डिटेल में ईंदो त तव्हांजो 20 मार्कुनि जो सुवाल। पर उन जे लाइ असांखे महिनत त करणी पवंदी, छो जो असां लिटरेचर सिंधी पढ़ी रहिया आहियूं। को अहिड़ी ॻाल्हि कान्हे त सिंधी लिटरेचर में ज्ञान हासिलु करणु हिकु अहम योग्यता थींदी तव्हांजी। त इन जे लाइ तव्हांजा पूरा राइटर्स ते किताब लिखियल आहिनि। ॿियो आहे होचंद गुरबख्शाणी M.K. जेतले जो, सिंधी नसर जो मुख़्तसर जाइज़ो M.U. मलकाणी जो, मुंहिंजे हयातीअ जा सोना रोपा वर्क पोपटी हीरानंदाणीअ जो, अदब ऐं अदीब जी आत्मकथा गोविंद मालीअ जो, केतिरा न सुठा किताब तव्हांजा अवेलेबल आहिनि। तव्हां उहे पढ़ो ऐं पंहिंजो ज्ञान वधायो। सिंधी नसर जा 4 थंबा रचना विशेषांक अंक आहे। राजस्थान जे सिंधी साहित्य जो जाइज़ो पंहिंजी मैडम कमला गोकनाणी जो पिणु अवेलेबल आहे। इहे किताब पढ़ंदा ऐं तमामु घणो ज्ञान हासिलु कंदा। ही सॼे सेशन जो ही जेको आहे सिलेबस 2 पेपरनि में रहियल आहे। त 100 मार्कुनि जो हिकु पेपर, पहिरियों पेपर ऐं 100 मार्कुनि जो ॿियों पेपर। त पाण सुभाणे जेको आहे पाण किताब शुरू कंदासीं सचल सरमस्त जो चूंड कलम। छो जो कविताऊं पढ़ण में तव्हांखे दिक़त थींदी आहे, इनखे घर वेठे तव्हांखे सचल सरमस्त किताब जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि सुभाणे। थैंक यू।